अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो टॉपिक आहे फाइनाइट ऐं इनफाइनाइट सेट। हाणे फाइनाइट सेट ऐं इनफाइनाइट सेट जे विच में असां फ़र्क़ु सम्झंदासीं त फाइनाइट सेट छा खे चइबो आहे ऐं इनफाइनाइट सेट छा खे चइबो आहे। त फाइनाइट सेट जेका डेफिनेशन आहे, अ सेट विच हैज़ लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स। उहो सेट जंहिंमें एलिमेंट्स मतिलबु रुकुन, जंहिंजो रुकुननि जो जेको तइदादु हुजे उहो लिमिटेड हुजे। मतिलबु उन में मख़सूसु कंहिं बि सेट में जेके रुकन हुजनि उहे मख़सूसु हुजनि, 5 हुजनि, 10 हुजनि, 15 हुजनि, पोइ चाहे लख ई छो न हुजनि पर मख़सूसु हुजनि, उन्हनि खे असां काउंट करे सघूं। उन्हनि खे जेको आहे सो जेके एलिमेंट्स हुजनि, रुकन हुजनि, मेंबर्स हुजनि या एलिमेंट्स हुजनि, उन्हनि खे असां काउंट करे सघनि, उहे या लिमिटेड हुजनि, उन्हनि खे असां फाइनाइट सेट चवंदा आहियूं। हाणे जेको इनफिनाइट सेट आहे उनखे उहो छा आहे, जो अ सेट विच इज़ अनलिमिटेड। हाणे हिन जो उन उबतड़ आहे, अ सेट विच इज़ अनलिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स। मतिलबु उहो सेट जंहिंजो एलिमेंट्स, हाणे हिते चऊं पिया लिमिटेड, हाणे हिते चए थो एलिमेंट्स जेके रुकन आहिनि उहे अनलिमिटेड हुजनि, उन्हनि जो तइदादु को बि न हुजे। उनजे सेट जो जेको रुकन हुजनि या एलिमेंट्स हुजनि, मेंबर हुजनि, उहे अनलिमिटेड हुजनि। मतिलबु उन्हनि जा जेके रुकन हुजनि उहे असां काउंट न करे सघूं। इहा असांखे न ख़बर पए त हिन में जेको आहे रुकन केतिरा, 5, 10, 15, का ख़बर कान्हे। हाणे हुननि में शुरू त थियनि था, रुकन एलिमेंट्स शुरू त थियनि, हाणे का ख़बर कान्हे किथे स्टॉप थींदो, हुनजो को बि स्टॉप न आहे। हाणे हिननि जा कुझु एग्ज़ाम्पल ॾिसूं था त हाणे ॾिसो हिकिड़ो ही सेट आहे, ए सेट जेको आहे उन में एलिमेंट्स आहिनि या रुकन आहिनि 2, 4, 6, 8, मतिलबु इवन नंबर्स आहिनि। हाणे इवन नंबर्स जो सेट आहे पर हिननि खे लिमिटेड आहे, मतिलबु 1, 2, 3, 4। हिन ए जे में जेको आहे सो सेट में रुकननि जो जेको तइदादु आहे उहो 4 आहे, लिमिटेड आहे। हाणे जेकॾहिं लिमिटेड हूंदो त उहो फाइनाइट सेट सॾाइबो, मतिलबु सेट जेको ए आहे उहो फाइनाइट आहे। हाणे अहिड़े तरीक़े सां हिननि मां ॿिया ॾिसूं था, वरी सेट बी ते ॾिसो। हाणे सेट जेको बी आहे उनमें जेके सेटनि जो रुकननि जो जेको तइदादु आहे 1, 2, 3, 1, 2, 3, उनखां पोइ डॉट डॉट आहे। डॉट डॉट जो मतिलबु आहे हीअ कंटिन्यू हलंदा रहंदा, मतिलबु हिन जो कोई स्टॉप न आहे त 20 ताईं काउंटिंग थींदो, या हिन में जेके मेंबर आहिनि 20 ताईं, 50 ताईं, 100 ताईं, लख ताईं, मिलियन ताईं, करोड़ ताईं, किथां केसि ताईं आहिनि का ख़बर कान्हे। त इन जे लाइ हिननि जा जेके मेंबर्स आहिनि उहे अनलिमिटेड आहिनि। हीअ हिन जा एलिमेंट्स बि चइबो आहे, ॿियो जेको आहे सो मेंबर्स बि चइबो आहे। हाणे हिन जा जेके एलिमेंट्स ऐं मेंबर्स आहिनि उहे अनलिमिटेड आहे, उन जे करे हीअ जेको थींदो उहो इनफाइनाइट सेट चइबो। हाणे सी में जेके एलिमेंट्स आहिनि, मेंबर जेके अथसि उन में 3 अथसि त उहो फाइनाइट थींदो। ऐं डी में जेको आहे सो उन जा जेके एलिमेंट्स आहिनि 1, 2, 4, 5, 8, 10 ऐं 20 जेके आहिनि, हीअ जेके आहिनि से एलिमेंट्स जेके आहिनि उहे 6 आहिनि त उहो फाइनाइट थींदो, छो जो हिननि जी लिमिटेड आहे, 20 ताईं उहे पूरा था थियनि। हिननि जो जेको तइदादु आहे उहो 6 आहिनि, हीअ जेके आहिनि से 20 जा फैक्टर्स आहिनि, लिमिटेड आहिनि। हाणे ई ते चूंदा उहो इनफाइनाइट सेट। हाणे उहो इनफाइनाइट सेट कीअं आहे, जो 5, 10, 15, 20, 20 खां पोइ डॉट डॉट आहे। मतिलबु हीअ का ख़बर कान्हे त 5 जा जेके हाणे हीअ 5 जा मल्टीपल्स आहिनि, 5 जा मल्टीपल्स जेके आहिनि उहे केसी ताईं हलनि, 20, 25, 30, 35, मतिलबु केसी ताईं हलनि का ख़बर कान्हे। उनखां पोइ एफ जेको सेट आहे उनमें तइदादु जेको आहे उहो 1, 2, 3, 4 चइनि एलिमेंट्स खां पोइ डॉट डॉट आहे। हाणे हिन डॉट डॉट जो मतिलबु आहे हीअ जेको सेट आहे उहो इहे नंबर्स पिया हलंदा। हाणे 1, 3, 5, 7 ई ऑड नंबर्स आहिनि। हाणे ऑड नंबर जेके आहिनि उहे केसी ताईं हलंदा, केसी ताईं जेको आहे सो काउंट कयूं, उनजो को बि स्टॉप न आहे ॾिनल त हेसी ताईं काउंट कयो। या हिन सेट में जेके तइदादु थींदा उहे लख ताईं थींदा, जेको आहे सो 10 ताईं थींदा, या लख ताईं थींदा, या करोड़ ताईं थींदा, या मिलियन ताईं थींदा। हिन जी का लिमिट न आहे ॾिनल, उन जे करे हीअ जेको सेट थींदो उहो बि इनफाइनाइट थींदो, छो जो जंहिं बि सेट जी लिमिट ॾिनल हूंदी, मतिलबु कंहिं बि सेट जे जेके एलिमेंट्स हूंदा उहे लिमिटेड हूंदा त उहो फाइनाइट सेट सॾाईंदो, ऐं जिन जेके एलिमेंट्स जेके हूंदा उहे अनलिमिटेड हूंदा उहो इनफाइनाइट सेट सॾाईंदो। हाणे कुझु वधीक एग्ज़ाम्पल ॾिसो, जीअं चए थो त पहिरियों नंबर आहे सेट ऑफ ऑल सिटीज़न ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जे सभिनी शहरनि जो सेट आहिनि। पाकिस्तान जा जेके सभई शहर आहिनि, हाणे उहे केतिरा आहिनि, उन्हनि जो को बि मख़सूसु मिक़दारु न आहे, उनजे लाइ इहो जेको आहे सो इनफाइनाइट थींदो। हाणे जेको ॿियो सेट आहे उहो आहे सेट ऑफ ऑल होल नंबर्स लेस देन 9999 ऐं 9999 खां जेके बि घटि होल नंबर सॼा अदद आहिनि उन्हनि जो सेट। इहो त मख़सूसु आहे, मतिलबु लिमिट ॾिनल आहे, एसी ताईं जेके बि आहिनि उहे होल नंबर्स जेके बि हूंदा उहे उन सेट जा आहिनि त उहे फाइनाइट थींदो। ॿियो टियों नंबर आहे सेट ऑफ ड्रॉप्स ऑफ वाटर इन रिवर। हाणे दरिया में पाणी जे फुड़नि जो सेट। हाणे दरिया में जेके पाणी जा फुड़ा केतिरा आहिनि उहो का ख़बर कान्हे, उहो अनलिमिटेड थींदो।
हाणे जेकॾहिं फुड़नि जो तइदादु जेको आहे उहो अनलिमिटेड आहे त सेट जेको आहे सो इन्फिनाइट थींदो। चोथों नंबर आहे द सेट ऑफ ऑल इंग्लिश अल्फ़ाबेट्स। हाणे इंग्लिश अल्फ़ाबेट जा जेके लेटर्स आहिनि उन्हनि जो जेको आहे सो सेट, हाणे उन में त 26 अखर आहिनि, सभिनी खे ख़बर आहे लेटर्स आहिनि, त उन्हनि जो जेको आहे सो लिमिटेड आहे, त उहो फाइनाइट थींदो। हाणे नंबर 5 जेको सेट आहे उहो 1 2 3 ऐं डॉट डॉट अथसि। इहो जेको आहे सो मतिलबु 1 2 3 होल नंबर्स जेके आहिनि से कंटिन्यू हलंदा था रहनि त उनजो मतिलबु उनजी का हदि न आहे त केसीं ताईं हलंदा, इन जे लाइ इहो बि इन्फिनाइट थींदो। नंबर 6 आहे DOR। हाणे ॾेढ सेट में DOR 3 मेंबर्स आहिनि त इहो फाइनाइट आहे, छो जो उनजी लिमिट आहे। ऐं 6 जेको आहे उहो उन में 2 4 6 आहिनि, उन में लिमिटेड आहे, उहो अनलिमिटेड आहे, त इहो सेट जेको थींदो इन्फिनाइट थींदो।